नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त डुकार जे वड़ चढ़ियल अछड़े थर जे मारू माण्हुनि जी हुकूमत पारां का बि जोगी सहायता न थियण। खिपरे में समाजी माण्हुनि पारां 3 रोज़ा इमदादी कैंप क़ाइमु कई वई। वधीक तफ़सील ॾिसूं था खिपरो मां अवेश कुंबर जी इन रिपोर्ट में। डुकार जे अछड़ो थर जे रहवासियुनि लाइ हुकूमत पारां का बि जोगी सहायता न थियण ते समाजी माण्हुनि पारां शहीद चौक खिपरो ते इमदादी कैंप क़ाइमु कई वई आहे। मक़सद इहो आहे त अछड़ो थर में मुसलसिल 4 खां 5 सालनि खां अंदरि कारे डुकार जेको आहे अछड़े थर जे मारू माण्हुनि जा हाल जेके आहिनि उहे हीणा करे छॾिया आहिनि। उतां जा मासूम अबम गुलनि जहिड़ा ॿारड़ा जेके आहिनि उहे बुख वगे मरी रहिया आहिनि। अछड़ो थर बि तारीख़ में हिकु वॾो इलाइक़ो बि आहे जेको 23,000 चौरस ते मुश्तमिल आहे। हिन वक़्तु हुते 65,000 जे क़रीब जेके हुते माण्हू रहनि पिया उहे सभई माण्हू जेके आहिनि डुकार में आहिनि। तव्हां जेको सो गॾिजी करे सभई जेको सो इन्हनि माण्हुनि जी हेल्प करियो। इन्हनि माण्हुनि में राशन कार्ड ॾिना वञनि, सेहत कार्ड ॾिना वञनि ऐं इन्हनि पासे जेको टीमूं मोकिलियूं वञनि, डॉक्टर मोकिलिया वञनि। इन सां गॾोगॾु समाजी सिविल सोसाइटी जे ॿियनि माण्हुनि खे बि अपील कंदुसि तव्हां बि पंहिंजे वसार जेका असां मदद करियो ऐं इन्हनि माण्हुनि जी सिविल सोसाइटी खिपरो तरफ़ां इमदादी रिलीफ कैंप लॻाई वई आहे। खिपरो जी सिविल सोसाइटी ऐं हितां जे सान्यावंद ऐं मुखिर हज़रात खे गुज़ारिश कंदुसि त जीअं तव्हां सभिनी खे ख़बर आहे त हिन साल अछड़ो थर में डुकार वारी सूरत हाल आहे। मारू माण्हू तमामु घणो परेशान आहिनि ऐं उन्हनि जी जेको आहे माल मवेशी जंहिं ते गुज़ारो हूंदो आहे उहो बि मरण लॻो आहे। त उन लाइ हुकूमत तरफ़ां अहिड़ा का अञा जोगा उपा न वरिता विया आहिनि। इमदादी कैंप लॻाईंदड़ अपील कंदे चयो आहे त अछड़े थर जे मारू माण्हुनि लाइ पंहिंजे वसाएर सहायता कयो जीअं हुते जा मारू माण्हू तोड़े उन्हनि जो माल उञो ऐं बुखियो मरण खां बची सघे। अवेश कुंबर, अवामी न्यूज़, खिपरो।